हीअ धरती जा वारस जॾहिं सॼी दुनिया में टोपियूं पाइनि था सुभाणे तव्हां ॾिसंदो त कोर्टनि में ऑर्डर हूंदो त हर वकील हर जज सिंधी टोपी पाए ईंदो। ही अजरक ही सिंधी टोपी असांजो शान आहे। असां हिन तव्हांजे एकता मीडिया ग्रुप जे तरफ़ां इहो तव्हांखे चाहियूं था त बाबा हे सभु पार्टियूं सभु झंडा मज़हब पंहिंजा सभु वसीला हिक पासे करे अचो कराची में सिंधी थियो। कराची में सिंधी न थींदो त ये अफगानी ये बर्मी ये बंगाली तव्हांखे खाई वेंदा। अचो गॾु थियूं अचो इन्हनि धारियुनि जे ख़िलाफ़ ये अफगानियुनि ख़िलाफ़ इन बर्मियुनि ख़िलाफ़ इन बंगालियुनि ख़िलाफ़ जदोजहद कयूं। तव्हां ॾिठो हूंदो त मच्छर कॉलोनी में असांजे ॿिनि नौजवाननि खे इन्हनि बिहारियुनि जेके बंगालियुनि जा कातिल हुआ उन असांजे नौजवाननि खे शहीद कयो। पोइ जॾहिं असां हिते एहतिजाज कयोसीं त हिन मुल्क जे रियासत असांजे ख़िलाफ़ बग़ावत जा केस दाख़िल कया। असां न केसनि खां डिॼूं था न फाइलुनि खां डिॼूं था न को खमझण खां डिॼूं था। असां हिन हक़ जो नारो बुलंद करंदा रहंदासीं। असां रहबर सिंध साईं जीएम साहिब जे अदम तशद्दुद वारी वाट ते शहीद बशीर खान कुरैशी जे जदोजहद ते अमल कंदे अॻिते वधंदा रहंदासीं। आख़िर में मां चवंदुसि त साह में आ सिंध ऐं असां असांजी सिंधड़ी। साह में आ सिंध ऐं असां असांजी सिंधड़ी। बुटासी तुंहिंजा तूं आहीं मां असांजी सिंधड़ी। वाइदो आॾो ख़ुदा जे था कयूं असां तोसां असां। वाइदो आॾो ख़ुदा जे था कयूं तोसां असां। तुंहिंजी सिंधड़ी रहंदी क़ौमी ज़बान। ये सिंध।